इन वक्त हाकिम खान दे हलन जण पंहिंजी मौत खे दावत ॾियण बराबरि आहे। उठा सां मारिया हिते बि वेंदासीं। हाणे तूं ईअं सम्झ, तूं ऐं मां लाचार बणिजी विया आहियूं। एतिरा बि लाचार न आहियूं कमाल खान। विढ़नि जी साॻाइया रखूं था त पोइ इहा बेवकूफ़ी हूंदी। जेकॾहिं तूं ई अकेला अदा गफ़ार खान सां मिलंदासीं त पोइ असांखे डोड़ाए पूरो करे छॾींदा। असां ओसि ताईं ज़िंदा आहियूं जेसि ताईं असां अदा खां लिकियल आहियूं। पोइ जेतिरो वक़्तु लिकी सघियासीं लिखंदा रहंदासीं। पर मां लिकणु नथो चाहियां। मूंखे मुंहिंजो हक़ु घुरिजे। इन हक़ जे चकर में त गफ़ार खान तुंहिंजो सिर लाहे वठंदो। हाँ कमाल खान न ओठो सही थो चवे। हिन वक़्तु जेकॾहिं असां पासीरा रहंदासीं त बहितर रहंदो। बंदूक खणी मां बदाए साम्हूं कोन थो वञा। तूं हाकिम खान जे साम्हूं वञी थो, तूं छा सम्झींदो त हाकिम खान तोखे ज़िंदा छॾे ॾींदी जॾहिं त वलू जो कातिल ज़ाहिर थी चुको आहे ऐं उन जो इल्ज़ाम असांजे मथां आहे। इहा आख़िरी चाल मूंखे हाकिम खान सां खेॾणी आहे। ताश जो आख़िरी पतो मूं लिकाए रखियो हुयो। जंहिंखे दिलि आहे मां हाकिम खान जे साम्हूं अचलाईंदुसि। पुठियां मां ई को हाकिम खान जे तरफ़ निकिरी वञूं था। जेकॾहिं मां ॻाल्हियुनि में हाकिम खान खे मुतमिन करे वियुसि त पोइ तोखे फ़ोन करे उते घुराईंदुसि। जेकॾहिं मां हाकिम खान जे हितां मारे वञा त पोइ तूं हुननि खां मुंहिंजो लाश वठी दफ़नाए छॾिजांइ। जेकॾहिं रहिस गफ़ार खान तुंहिंजे लाश खे दफ़नाइण जी इजाज़त मूंखे न ॾिए त पोइ तुंहिंजो लाश ॻोठ जे चौराहे ते टंगियल हूंदो। पोइ मूंखे मयार न ॾिजां। जेकॾहिं मुंहिंजे लाश खे ॻोठ जे चौराहे ते टंगींदा त पोइ तुंहिंजे लाश खे बि दफ़नाईंदा कोन। पोइ तोखे कहिड़ो लाचार आहे हाकिम खान ॾे वञण जो? जेसि ताईं मूंखे पंहिंजो हक़ु न मिलंदो तेसि ताईं मां ख़ामोश थी कोन वियमि। सुठा इहो हक़ु असां तॾहिं वठी सघंदासीं जॾहिं हाकिम खान जी ताक़त सां गॾिजी वेंदी। हाणे हाकिम खान खे मुतमिन करणु नामुमकिन आहे कमाल खान। गौर हिनखे मरण जो शौक़ु थी वियो आहे। पाण सां गॾु मूंखे बि माराईं। गौर मौत खां डिॼां कोन थो पर तो ते बि ज़ोर कोन थो रखां। तोखे अकेलो बि कोन चईंदुसि कमाल खान। पोइ उठा असांखे इजाज़त आहे। ठीकु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। वञ काते बड़ी ख़त्म ॾेई छॾियो। उठा अचकोर हलूं। छा थो सम्झे कमाल त हाकिम खान असांजो साथ ॾींदो? हा उठा मां हाकिम खान जूं वायूं बताल करे आयुमि। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त इन कमदार जो ईमान तूं कॾहिं ख़रीद कयो? उठा रुॻो कमदार न पर घणनि माण्हुनि जे ईमान जो सौदो करे आयो आहियां। तूं इन ॻाल्हि खां ख़ौफ़ न ई खाईंदो त तुंहिंजी को ॻाल्हि ज़ाहिर करे विझे ऐं तुंहिंजी मकर फ़िरेबिन में न अचे। उठा हिते हर माण्हू विकाणबो आहे। रांदि त सुठी रचाए आया आहियो पर हाकिम खान कमदार खां अञा बि पुछा कंदो। हाणे हाकिम खान पंहिंजे कमदार खां केतिरो बि पुछाणो करे पर पढ़ियल त कमाल खान जो आहे न। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त अॼु राति हाकिम खान असांखे फ़ोन करे ज़रूरु घुराईंदो। थी सघे थो त अञा कुझु ॾींहुं सब्र करे ऐं सोच वीचार करे। जेकॾहिं अदा साईं जी हिकिड़ी उछलायसि त इहो हाकिम खान रंभू कंदो असां वटि अची पहुचंदो। कमाल खान जेकॾहिं हाकिम खान असां सां ॿीहर हथ मिलाए थो त उन सां हिकिड़ो ई शर्त रखंदासीं त हाणे छेड़ो के बि ॻाल्हियूं न कयो। तंहिंखां तोखां वधीक मूंखे जल्दी आहे ऐं मां चवां थो अॼु जो अॼु अदा जो सिर लाहे छॾियां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।